नाज़रीन, अॼोकी टॉप स्टोरी में ज़िक्र कंदासीं। पनुआकिल में CSS पास करण जी दावा कंदड़ पुलिस अहलकार खे क्वार्टर घाट कयो वियो आहे, जॾहिं त SSP सखर पनुआकिल जे SHO खे मुअत्तल करे छॾियो आहे। SSP इरफान समो जो चवणु आहे त CSS पास कंदड़ नौजवान जो नालो शाहरुख शेख आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, ही जेको मामिलो आहे पनुआकिल में CSS पास करण जी दावा कंदड़ पुलिस अहलकार खे क्वार्टर घाट कयो वियो आहे। इन समूरे मामले ते ॻाल्हायूं था। SSP सखर इरफान समो साहब असां सां लाइन ते मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम इरफान समो साहब। जी वालेकुम सलाम। वॾी महिरबानी अवां जी। समो साहब, मूंखे ॼाणणु चाहींदासीं ही मामिलो छा आहे? आख़िर ही जेको CSS पास करण जी दावा कंदड़ पुलिस अहलकार आहे उनखे क्वार्टर घाट कयो वियो आहे, इन मामले जे हवाले सां थोरो ॿुधाइजो। जी बिल्कुलु हिकिड़ी फेक न्यूज़ फ्लोट कई वई। शाहरुख कलोड़ो जेको SRP जो जवान आहे उन इहा SHO पनुआकिल मुश्ताक जतोई खे ॿुधायो त हुन CSS क्वालिफाई कई आहे ऐं उनखे पुलिस सर्विस ऑफ पाकिस्तान में बतौर ASP मुक़ररु कयो वियो आहे। उनखां पोइ SHO बग़ैर कंहिं तस्दीक जे हुन पंहिंजे फेसबुक अकाउंट ते इहा ख़बर रखी छॾी, जॾहिं त इहा ख़बर हिकिड़ी फेक न्यूज़ हुई। इहा ख़बर ब्रेक थियण खां पोइ सोशल मीडिया ते जॾहिं सर्कुलेट थियणु शुरू थी त जेको असुल शाहरुख जेको शेख आहे बैककास्ट उन बि राब्तो कयो ऐं उन ॿुधायो त जेका न्यूज़ हले थी त पुलिस जवान शाहरुख कलोड़े CSS पास कई आहे उहा ग़लति आहे, जंहिं त असली जवान क्वालिफाई करण वारो मां आहियां, शाहरुख शेख जेको आहे। ऐं उनखां बाद में मूं पूरी तौर ते जी जेका डिपार्टमेंटल कार्रवाई आहे उहा स्टार्ट कई ऐं शाहरुख कलोड़ो जेको फेक ASP थी करे पाण खे प्रोजेक्ट कयो हुन ऐं उनखां पोइ हार पाता आहे, SHO खे बि बेवकूफ़ बणायो वियो ऐं SHO बग़ैर कंहिं तस्दीक करण जे ऐं पंहिंजे फेसबुक अकाउंट ते उन इहा ख़बर रखी छॾी त मूं SHO खे बि मुअत्तल करे छॾियो आहे ऐं ASP जेको फेक ASP जेको जवान आहे पुलिस कांस्टेबल आहे शाहरुख उनखे क्वार्टर घाट करे ऐं उनजी जेका इंक्वायरी आहे उहा मूं इनिशिएट करे छॾी। त समो साहब, ही जेको नौजवान आहे शाहरुख शेख जेको SSP जेको CSS पास जेको दावा करे पियो त उन CSS पास कई आहे, त इहो बि पुलिस खाते में अचे पियो? जी शाहरुख शेख ही जेन्युइन कैंडिडेट आहे जंहिं रिसेंटली जेका CSS रिज़ल्ट आउट थी आहे उन में हू एलोकेट थियो आहे पुलिस सर्विस ऑफ पाकिस्तान में ऐं उहो जेन्युइन कैंडिडेट आहे। जॾहिं त पुलिस जवान शाहरुख कलोड़ो जेको बेसिकली घोटकी जो रहवासी आहे उन ग़लति ख़बर पंहिंजे तरफ़ां फैलाई त इहो ASP मां ई आहियां ऐं उनखां बाद में उन SHO पनुआकिल सां ओॾे हलियो वियो ऐं उनखे ॿुधाई त मां ASP थियो आहियां ऐं SHO बि बग़ैर कंहिं तस्दीक जे पंहिंजे फेसबुक अकाउंट ते इहा ख़बर शेयर करे छॾी, जंहिंखां पोइ हिकिड़ी कंफ्यूजन जेका उहा क्रिएट थी वई। जेको असल कैंडिडेट आहे उहो बि कंफ्यूज थी वियो। इहा हिकिड़ी फेक ख़बर हुई, ग़लति ख़बर हुई, गैर ज़िम्मेदार ख़बर हुई SHO जे तरफ़ां ऐं पुलिस जवान जे तरफ़ां। इन जे करे मूं नोटिस वठंदे SHO खे मुअत्तल करे छॾियो ऐं इन जी जेका डिपार्टमेंटल इंक्वायरी आहे उहा मूं शुरू करे छॾी आहे। त हीअ जेका इंक्वायरी शुरू कई वई आहे इन जे हवाले सां बि थोरो ॿुधाइजो। कंहिंजी सरबराही में इहा जांच टीम जोड़ी वई आहे, इन जे हवाले सां थोरो ॿुधाइजो। जी ASP UT असां वटि आहे ज़फ़र, उनखे मूं इहा इंक्वायरी सौंपी आहे त हू उन पूरे मामले जी शफ़ाफ़ तरीक़े सां इंक्वायरी करे वठे। अच्छा SSP साहब, ही थोरो हिन मामले जे हवाले सां बि अव्हां ॿुधाईंदा हलिजो। ॿ दावेदार आहिनि जिन CSS पास करण जी जेके दावा करे रहिया आहिनि, इन्हनि ॿिन्ही जे हवाले सां इन्हनि ॿिन्ही जो बैकग्राउंड जेको आहे उहो छा आहे? छा इन जे हवाले सां अव्हांखे ॼाण आहे का? जी इंक्वायरी अञा हले थी, थोरी घणी जेका इंफॉर्मेशन मूंखे मिली आहे, मूंसां शाहरुख बि फ़ोन ते राब्तो कयो ऐं कुझु इंफॉर्मेशन मूं बि कठे करे वरिती आहे त शाहरुख जेको असुल शाहरुख आहे जंहिं CSS क्वालिफाई कई आहे हू बायकास्ट शेख आहे ऐं हू पनुआकिल जो डोमिसाइल रखे थो ऐं जॾहिं त पुलिस जवान शाहरुख उहो बायकास्ट कलोड़ो आहे ऐं उहो डोमिसाइल रखे थो घोटकी ज़िले जो ऐं उनजी जेका अपॉइंटमेंट आहे पुलिस में उहा आहे SRP में ऐं हू अॼु ट्रेनिंग आहे SRP में बतौर जवान। ऐं हीअ कोरोना जी स्पेशल जेके डिप्लॉयमेंट थींदी आहे, ड्यूटी लॻी आहे, उन ड्यूटी दौरान सखर में हिन जी पोस्टिंग थी आहे ऐं उन जवान शाहरुख कलोड़े जी जेका दावा आहे त हू ई असली ASP आहे ऐं हुन ई CSS पास कई आहे। इहा बिल्कुलु बेबुनियाद आहे ऐं ग़लति आहे। अच्छा समो साहब, ही अव्हां खां इहो बि ॼाणणु चाहींदासीं, छा ही जेको ग़लति दावा कंदड़ आहे शाहरुख शेख जंहिं 2019 में CSS में जेको में
अमां ॿुधाइजो ही जेको ग़लति दावा करे पियो CSS पास करण इम्तिहान जी 2019 जे CSS पेपर में हू ग़लति उन सां अपीयर थियो हुयो, उन्हनि ग़लति दावा कई पे वञे हुन जे हवाले सां। मतिलबु ताईं जेका मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे छो त अञा इंक्वायरी या ASP जी सरकारी मूं रखी आहे, उनजी जेको रिपोर्ट आहे उहा त फाइनल कुझु टाइम में थी वेंदी, पर जेका इनिशियल इंफॉर्मेशन आहे उहा मुंहिंजी आहे त शायदि ही जेको जवान आहे इहो त अपीयर ई कोन थियो हुयो एग्ज़ाम में। CSS एग्ज़ाम में हिकिड़ो प्रोसेस वारो एग्ज़ामिनेशन आहे जंहिंमें सभ खां पहिरीं तव्हांखे रिटन एग्ज़ामिनेशन ॾियणो पवे थो, उन खां पोइ तव्हां रिटन क्वालिफाई कयो था त बाद में तव्हांखे इंटरव्यू ॾियणो पवे थो, इंटरव्यू सां गॾोगॾु साइकोलॉजिकल टेस्टूं थींदियूं आहिनि, हिकिड़ो मुकमल हिकिड़ो प्रोसीजर आहे। पर प्रोसीजर मां गुज़रण खां बाद में तव्हांखे मुख़्तलिफ़ जेके ऑक्यूपेशनल ग्रुप्स आहिनि उहे एलोकेट थींदा आहिनि। त हीअ जेका रिज़ल्ट रिसेंटली आई या रिसेंटली जेका रिज़ल्ट आई आहे ही फाइनल रिज़ल्ट जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके सक्सेसफुल कैंडिडेट्स हुया जेके इन्हनि टिनी मरहलनि मां गुज़री आया उन्हनि खे मुख़्तलिफ़ ग्रुप एलोकेट कया विया। त हिन सिपाही जी जेका क्लेम हुई त हू ASP थियो आहे ऐं उन मां जेका मुंहिंजी इनिशियल इंक्वायरी आहे जेका मूं तस्दीक बि कई आहे त हू इन कंहिं बि प्रोसेस मां गुज़रो ई कोन्हे को, जंहिंमां साफ़ ज़ाहिर लॻे थो त इन जी जवान जी जेका क्लेम आहे उहा बिल्कुलु ग़लति आहे ऐं हू न सिर्फ़ु CSS एग्ज़ाम में न हू अपीयर थियो आहे, न कंहिं इंटरव्यू में अपीयर थियो आहे, न कि साइकोलॉजिकल टेस्ट में अपीयर थियो आहे। ऐं जॾहिं त हू सिर्फ़ु शारिक जेको असुल जेको शारिक शेख आहे उनजी जेका रिज़ल्ट आउट थी ऐं उहो नालो ॾिसी करे हिन पंहिंजो पाण खे इहा क्लेम कई त मां ई शारिक आहियां ऐं मां ई CSS पास कई आहे ऐं मां ई पुलिस सर्विस में ASP मुक़ररु थियो आहियां, जेका बिल्कुलु ग़लति हुई। बड़ी महिरबानी अवांजी इरफान समूह साहब, अवां टाइम न्यूज़ लाइ वक़्तु कढियो। नाज़रीन मूंखे ॿुधाइनि पिया बनो आखिल में CSS पास करण जी दावा कंदड़ पुलिस अहलकार खे क्वार्टर घाट कयो वियो आहे। इन समूरे मामले जी जांच जे लाइ बि हिकु कमेटी जोड़ी वई आहे जेका इन समूरे मामले जी जांच कंदी। जॾहिं त मूंखे ॿुधाईंदा हलूं त SSP सखर बनो आखिल जे SHO खे बि मुअत्तल कयो आहे ऐं इन समूरे मामले जी जांच कई पई वञे। मूंखे ॿुधाईंदा हलूं नाज़रीन असांजी कोशिशि हुई त CSS पास कंदड़ जेको नौजवान आहे शाहरुख शेख उन सां बि असांजो राब्तो थिए ऐं उन्हनि जो जेको मौक़िफ़ आहे उहो बि अवां ताईं पहुचायूं, पर साणुसि राब्तो असांजो नाहे थी सघियो। असांजी कोशिशि हूंदी त उन्हनि सां बि राब्तो थी सघे ऐं वधीक जेके इन जा अपडेट्स आहिनि उन्हनि जो जेको मौक़िफ़ आहे उहो बि अवां ताईं पहुचायूं।